पेट में ख़बर कोन्हे छा रही वियो आहे। त हाणे ॿियो ऑपरेशन करायो आहे। हिते घास पेट जो पूरो पैकेट निकितो आहे। जी नाज़रीन, उमरकोट के मेडिकल सेंटर में एक औरत माधू माली हुई जैंजो डॉक्टरन के मुबैना गफ़लत सब एक वडो कपड़ो फांसी पियो है, जैंजे करे उन औरत की तमाम हालत नाजुक थी। जैंखां पोइ मिरपुखास जी अस्पताल में दाख़िला अचो तो नवाले सां उहा जेका माधू माली आहे ऐं उनजी जेका वालदा है उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। उनजो छा चवणु आहे? महीने खां बुखार मूंखे लथो ई कोन आहे। पेट में सूर बुखार एॾो गंढो थी वियो। हलण चलण खां बसि हिते मानी खायां त हिते अटके। छा मसलो थियो? इनके वठी विया पारस अस्पताल ऑपरेशन लाइ। हुते इनजो ऑपरेशन थियो, उतां वापसि वठी आया। इनजी हिकिड़ो ॾींहुं तबियत सही कोन हुई। अमरकोट उते अस्पताल में ले ढोड़िया, हुते ले ढोड़िया। धीउ खे बकरे वांगुरु कटल आहे। ही 6 महीना ही केयर कंदो इनजो। जी नाज़रीन, मुतासिर औरत माधू माली, उनके अलावा उनकी वालदा जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। उनजो चवणो हो त हामला औरत हुई, उनजो ऑपरेशन लाइ असीं उमरकोट के पारस मेडिकल सेंटर वठी वियासीं, जिते उन्होंने गलत ऑपरेशन कयो। उनखां पोइ हिनजी तमाम हालत ख़राब थी, जंहिंखां पोइ गणती जोगी हालत में असां हिते मिरपुखास जी भेटाई हॉस्पिटल में दाख़िल कयो। उनजो चवणो हो त असांखां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि गफ़लत ऐं जिन ग़लति ऑपरेशन कयो आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मिरपुखास।